मलीर मां ख़बर ईंदा हालत जिसाब शहीद बशीर खान ज़िले मलीर पारां क़ौमी अॻवान ऐं फ़िक्री रहबर GM सैयद जे फ़िक्र ज़िंदगी ऐं सियासी जदोजहद ते अवामी प्रेस क्लब मलीर जे मोमिन मलीराई लाइब्रेरी में स्टडी सर्कल कोठायो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं जिसाफ अॻवाननि वॾे तइदाद में शिरकत कई। स्टडी सर्कल जी सदारत जिसाब ज़िले मलीर जे सदर वहाब क़बूल कई, जॾहिं त ख़ासि महिमान तौर साकिब तुनियो, अज़ादार हुसैन डूंगर सिंधी ऐं यूनिट शाह टाउन जा अॻवान राजा इब्राहिम मक्सी अदील कलमती समेत क़ौमी तहरीक सां लाॻापियल केतिरा कारकुन मौजूदु हुआ। तक़रीब दौरान GM सैयद जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि जहिड़ोकि संदसि नज़रियाती बुनियादुनि, सियासी जाखोड़, सिंधी क़ौम लाइ जदोजहद ऐं अदबी ख़िदमतुनि ते तफ़सीली रोशनी विधी वई। अॻवाननि ज़ोर भरींदे चयो त GM सैयद सिर्फ़ सियासी अॻवान न पर हिकु फ़िक्री ऐं इल्मी शख़्सियत हो, जंहिं पंहिंजे फ़िक्र वसीले सिंधी अवाम में क़ौमी सुञाणप पैदा कई। स्टडी सर्कल में नौजवाननि सां ख़ुसूसी तौर ते मुख़ातिब इन मौक़े ते जिसाफ यूनिट शाह टाउन ऐं यूनिट रज़ाकाबाद जे मेंबरनि जा मेंबरशिप फारम पिणु भरिया विया, जंहिं खे शागिर्द अॻवाननि क़ौमी शऊर जे नई लहर करार ॾिनो। तक़रीब जी पुॼाणी ते क़ौमी शाइरी पढ़ी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।